तू को पत्थर पंध जो असां उतरवा असां तॾे आ सांगो लाए सिर जो आज़ादीअ खां ओपरा तू छा विढ़ंदे वञ आज़ादीअ खां ओपरा तू छा विढ़ंदे वञ तुंहिंजी रत में थञ नाहे सिंधड़ीअ माउ जी अॼोके हिन एहतजाज में शरीक नसीराबाद जूं सुजान धुरियूं सियासी समाजी वर्करो ऐं मुंहिंजे शहर जूं बाघियूं ससुयूं मारवियूं मुंहिंजूं भेणूं जिए सिंध जिए शहरी ताज नसीराबाद गुज़रियल केतिरे ई अरसे खां शहर जे रोडनि ऐं रस्तनि ते शहर जे गलियुनि ऐं चौंकनि ते नसीराबाद शहरवासी कारोबारी मज़हबी सियासी समाजी धुरियूं असां जूं भेणूं माइरूं नंढड़ा मासूम बचड़ा हिन रोडनि ऐं रस्तनि ते हिन चौंकनि ते सिर्फ़ हिकु ई मुतालबो कनि थियूं ऐं हिकु ई मुतालबो आहे त सिंगार नारी जंहिंजी गवाही नरगो नसीराबाद जा पोरहत मज़दूर शागिर्द उस्ताद औरतूं माइरूं भेनरूं पर सॼी सिंध ऐं सॼी सिंध सां गॾु दुनिया जे कुंडनि मुख़्तलिफ़ मुल्कनि में रहंदड़ सुजान धुरियूं गवाही ॾेई चुकियूं आहिनि त सिंगार हिकु पुरअमन वर्कर आहे पोइ बि ख़बर नाहे त हिन रियासत जेका ताक़त जे अंध जे घोड़े ते सवार आहे ही हुकुमरान आख़िर चाहिनि छा था ही जेके हिननि जूं पंहिंजूं जोड़ियल अदालतूं आहिनि अॼु हेरिंग हुई अलाए जे छो वरी बि असां अमा हीर अदी आबदा भेण फौजिया हिन शहर जूं सिंगार जूं समूरियूं भेणूं उन जी तंज़ीम जूं वर्कर्स असां सभिनी खे वरी बि उमेद हुई त अॼु अदालत में कुझु न कुझु थींदो पर हर भेरे जीअं हिन भेरे बि कुझु कोन थियो त ही आख़िर आहिनि केरु ही चाहिनि छा था ऐं सिंधी माण्हुनि खे सज़ा ॾियनि कहिड़ी था बरे सगीर जी आज़ादीअ जी तहरीक में सिंध उहो वाहिद खितो आहे जिते सभ खां पहिरियों अंग्रेज़नि खे मार्शाला लॻाइण जी ज़रूरत पई सिंध उहो वाहिद खितो आहे जेको वनी ऊंट जी तहरीक में सभिनी खां अॻियां हो MRDA जी तहरीक में 100,000 नौजवाननि जा लाश खयासीं गुज़रियल केतिरे ई अरसे खां वठी क़ौमी हक़नि जी ॻाल्हि कंदड़ समाजी हक़नि जी ॻाल्हि कंदड़ सियासी हक़नि जी ॻाल्हि कंदड़ हिन मुल्क जे आइन दस्तूर जी ॻाल्हि कंदड़ खंबे गुम कया था वञनि ऐं उन्हनि जो को ॾस पतो कोन्हे असीं हिननि खे ॿुधाइण था चाहियूं त तव्हां माण्हुनि में बेचैनी पैदा कई आहे रोज़ फुरूं माण्हुनि में बेचैनी थी पैदा थिए रोज़ अगवाऊं माण्हुनि में बेचैनी थी पैदा थिए वसीलनि जी फुरलुट माण्हुनि में बेचैनी थी पैदा थिए ऐं बेचैनी पैदा करण सां गॾु तव्हां माण्हुनि में बेदारी बि पैदा था कयो असुल ॾोहारियुनि खे छॾे बेगुनाहनि खे खणो था माण्हुनि में बेदारी थी पैदा थिए असुल कातिलनि खे छॾे मज़लूमनि खे पकड़ियो था माण्हुनि में बेदारी थी जनम वठे माण्हुनि जा फसुल सुकायो था क़ौमुनि में बेदारी थी जनम वठे ऐं यादि रखो जॾहिं बेजारी ऐं बेचैनी गॾु थियूं त पोइ इनक़िलाब जनम वठंदो आहे ऐं अयाज़ चयो हो ॻाए ॻाए नौजवान जीअं ज़मीन आसमां जी ज़ुबान खुली पवे ज़िंदगी उथी चवे इनक़िलाब 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 असीं तव्हांखे वरी बि चिता था ॾियूं असांखे मजबूर न कयो शेख यार चवानी ते त धोॾ हिन समाज खे लोड साम्राज खे ठाहे को नओं निज़ाम जो चङो चए अवाम ही निज़ाम आहे ख़राब इनक़िलाब 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 तव्हां कामरेड सिंगार जी तव्हां हुकुमराननि तव्हांजे रियासती इदारनि ऐं तव्हांजी रियासत जे गले में जेकॾहिं कंडो थी चुभे पई त तव्हां कहिड़ा दानिशमंद ऐं ॾहा आहियो जो उन आवाज़ खे खंभण जी कोशिशि कई अथव ऐं अॼु हज़ारे सवे लखे आवाज़ सिंगार जो आवाज़ बणिजी चुका आहिनि ऐं उहे पंहिंजे हक़नि जी बि घुर कनि था ऐं पंहिंजे प्यारनि जी बि घुर कनि था यादि रखो मूं उन ॾींहुं बि तव्हांखे चयो हो त आओ आज हुनर आज़माए तुम तीर आज़माओ हम जिगर आज़माए तव्हां पंहिंजूं समूरियूं इक़्तिदारी कुवतूं
जेको बि वसो अथव उहो इस्तेमालु करियो। तव्हां असांजे जज़्बनि खे माठो नथा करे सघो। हीअ उन वक़्तु ताईं असां रोडनि ऐं रस्तनि ते हूंदासीं जेसीं ताईं असांजा प्यारा असांजे भाकुरनि में न